खिपरो जे ॻोठनि ऐं ॿोध मुतासिर माण्हुनि में फ़ातिह फाउंडेशन जे चेयरमैन अवैस पाशा करनी पारां खाधे पीते जो राशन विरहायो वियो। उन मौक़े ते फ़ातिह फाउंडेशन जे रज़ाकारनि हाफ़िज़ सैयद उसामा अली, आदिल शाहियूं, मदद अली फ़कीर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाती ॿोड़ जे करे समूरी सिंध जियां खिपरो तालुक़े में बि माण्हुनि जो फ़सुल तबाह थियण समेत वॾी तइदाद में घर ॾही पट थी विया आहिनि। माण्हुनि जो चौपायो माल मच्छरनि जे आज़ार सबबि मरी रहियो आहे। हिते जा माण्हू इंतिहाई ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि वधीक जो त बरसाती ॿोड़ जे करे माण्हू दरबदर थी रहिया आहिनि। सननि जे घरनि में पाणी बीठल आहे। हिननि चयो त असां इंसाननि जी भलाई जो कमु कंदड़ इदारनि जे माण्हुनि खे अपील था करियूं त इहे खिपरो तालुक़े जे ॿोध मुतासिर माण्हुनि लाइ हिते पहुची पंहिंजूं समाजी कमनि जूं कारवायूं तेज़ कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।